सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच सिविल सोसाइटी की दरख्वास्त ते ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट शाज़ेब कतल केस में सिंध हाई कोर्ट के फैसले खिलाफ सिविल सोसाइटी की अपील मंजूर कंदे जवाबदारनि जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे नाला ईसीएल में शामिल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान दरख्वास्त ॾींदड़नि जी वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त दहशतगर्दी टोड़ अदालत वाक़े खे दहशतगर्दी करार ॾिनो हो। बैरिस्टर फैसल सिद्दीकी चयो त सिंध हाई कोर्ट वाक़े खे ज़ाती जहिड़ो करार ॾेई अहम कानूनी नुक़्तनि खे नज़रअंदाज कयो। हुन चयो त ट्रायल दौरान केस जी नोयत ते थी ऐं फ़ैसिलो बि अची वियो हो। फैसल सिद्दीकी जो चवणो त ही को आम जहिड़ो न हो। अदालत चयो हो त वाक़े सां सिविल सोसाइटी में ॾहकाउ पखिड़ियो ऐं वाक़े खे दहशतगर्दी करार ॾिनो वियो। चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क्स ॾींदे चयो त कानून खे फ़ाल बणाइणो आहे। सिविल सोसाइटी जो एहतराम करियूं था पर कानून मथां आहे। जस्टिस साकिब निसार चयो त दरख्वास्त ॾींदड़नि जी धुर हुअण जे कानूनी हैसियत जो बि जाइज़ो वरितो वेंदो। शाहरुख जतोई जे वकील लतीफ़ कोसा दलील ॾींदे चयो त धुरियुनि में ठाह थी चुको आहे, हाणे वधीक ॿुधणी करण जी ज़रूरत न आहे। हुन चयो त केस जी कंहिं शाहिद उहो नाहे चयो त वाक़ियो दहशतगर्दी आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त सिंध हाई कोर्ट जो दहशतगर्दी जो कलम बरक़रार रखण जो हुकुम जस्टिस सजाद अली शाह जो हो। हुन चयो त जेकॾहिं कंहिं धुर खे जस्टिस सजाद अली शाह ते एतिराज़ आहे त उनखे बेंच खां धार था करे छॾियूं। उन ते लतीफ़ कोसा चयो त उन ते को बि एतिराज़ न आहे, जस्टिस सजाद अली शाह भली केस ॿुधे। लतीफ़ कोसा चयो त जेकॾहिं आवाम खे धुर बणजण जी इजाज़त ॾींदा त 22 करोड़ आवाम खे ॾिसणो पवंदो त सभु अची सघनि था। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त हू फ़ैसिलो कानून मूजिबि कंदा, परेशान थियण जी ज़रूरत न आहे। वकील लतीफ़ कोसा दलील ॾींदे चयो त तव्हां चीफ जस्टिस आहियो, तव्हांखे घणो कुझु ॾिसणो पवंदो आहे। जस्टिस साकिब निसार चयो त चीफ जस्टिस जी हैसियत सां अव्हांखे बि ॾिसणो पवंदो। चीफ जस्टिस सवाल कयो त छा वाक़िए जे कंहिं शाहिद नाहे चयो त वाक़िए सां ॾहकाउ पखिड़ियो। सिविल सोसाइटी जे वकील चयो त सुप्रीम कोर्ट खे तइ करणो आहे त वाक़ियो दहशतगर्दी जो हो या न। चीफ जस्टिस साकिब निसार चयो त ट्रायल जो बि जाइज़ो वठिणो आहे, उन लाइ उनखे धार नथो करे सघिजे। ॿुधायो त दरख्वास्त ॾींदड़ केस में धुर बणिजी सघनि था। वकील फैसल सिद्दीकी चयो त जेकॾहिं वाक़ियो दहशतगर्दी न आहे त सिविल सोसाइटी धुर नथी बणिजी सघे। वकील चयो त जेकॾहिं वाक़े सां सिविल सोसाइटी जे ख़ौफ़ ऐं दहशतगर्दी न पकड़िजे हा त माण्हू हिते न अचनि हा। दरख्वास्त ॾींदड़नि जे वकील चयो त हीउ आम वाक़ियो न आहे। कराची समेत हर हंधि मुज़ाहिरा थिया। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत एहतिजाज ऐं मुज़ाहिरनि ते न पर कानून मुताबिक़ फ़ैसिलो कंदी। अदालत धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ सिविल सोसाइटी जी दरख्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे शाहरुख जतोई समेत 3 जवाबदारनि जा ज़मानत थियण जोगा वारंट जारी कंदे नाला ईसीएल में शामिल करण जो हुकुम ॾिनो। अदालत वफ़ाक़ी घरू वज़ारत खे हुकुम ॾींदे चयो त समूरनि एयरपोर्ट्स ॾांहुं उन बाबति हिदायतनामो मोकिलियो वञे। अदालत हुकुम में चयो त जवाबदार 5-5 लख रुपयनि जा ज़मानती मुतलका जमा कराइनि ऐं ईंदड़ ॿुधणी ते समूरनि जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वञे।